नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे भेरिया सिटी का खबर ॾींदा हलूं त भेरिया सिटी में इरशाद रांझाणे वारे वाक़े खिलाफ़ सियासी समाजी धुरनि जो एहतजाजी मुज़ाहिरो मेन चौक ते 1 कलाक ताईं धरणो। हिन हवाले सां वधीक तफ़सील ॾिसूं था भेरिया सिटी में अवामी न्यूज़ जे रिपोर्टर नदीम अली मंगी जी रिपोर्ट में। नाज़रीन, सॼे सिंध जी भेरिया सिटी जा बि सियासी अॻुवान लतीफ़ संगत जिस्कम STP जा जेके आहिनि अॻुवान शहरी जेको आहे सो मेन चौक ते इरशाद रांझाणी कातिल जे गिरफ़्तार न थियण ख़िलाफ़ जेको आहे सो एहतजाज कर रहिया आहिनि। अचो त हिननि खां पुछूं त हिननि जो छा चवणु आहे। अॼु उन सिंध जा वारस सिंध जे धरतीअ ते तड़पी तड़पी मरनि था। इहा इंसान जी तज़लील आहे, इहा उन क़ौम जी तज़लील आहे, इहा जेके असांजा चूंडियल नुमाइंदा आहिनि उन्हनि जी तज़लील आहे। असां आला अमलदारनि चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान खे अपील था करियूं, चीफ ऑफ आर्मी खे अपील था करियूं, इंटरनेशनल जे ऑर्गेनाइजेशन खे अपील था करियूं। इरशाद रांझाणी जी 8 ॾींहं थिया आहिनि, वीडियो वायरल लॻी पई आहे सोशल मीडिया ते ऐं ही चुप कयूं हथ ते रखी वेठा आहिनि। सोमो एक्शन नथो वठे। CM सिंध मुराद अली शाह कल सिर्फ़ पंहिंजी जान छॾाइण जे करे जॾहिं इंटरनेशनल CNN BBC टोटल जेको आहे सो मीडिया हुनखे खयो आहे, साॻी जॻह ते पाईअ ते लट कयो वेंदो त सिंध सॼी बंदि हूंदी ऐं सिंध सॼी तरह एहतजाज आहे। लतीफ़ गुरु बिरिया रोड STP बिरिया सिटी शहीद भुट्टो जा कारकुन असमीअ जे एहतजाजी मुज़ाहिरो धरणो हुयो। इन जो सबबु इहो आहे त हिकिड़ो पठान जेको वज़ीरिस्तान मां हली करे अची कराची में असांजे सिंधी नौजवान खे बेदर्दी सां क़त्ल पियो करे। असीं उनजी सख़्त लफ़्ज़नि में मुज़म्मत कयूं था ऐं उन खां अलावा असीं इहो पिया चऊं त उन कुते खे विच रोड में बीहारे करे सज़ाए मौत ॾिनी वञे। हिकु थी मारिया वेंदो, यादि रखिजो, हिकु थी मारिया वेंदो, करे कराची में मारिया वेंदो, करे लाहौर में मारिया वेंदो, करे हैदराबाद में मारिया वेंदो, पर हिकु थी मारिया वेंदो। छो जो असां बाबति कान्हे का। असां वरी वेनती कयूं था त असांजे लाइ न पंहिंजे लाइ मुल्क जे लाइ सिंध में जेको तव्हां गॾु कयो आहे गंद, इहो गंद आहे सभु, इन खे कढो। पाकिस्तान पीपल पार्टी MNA MQM GSN जिस्कम सभिनी दोस्तनि खे गुज़ारिश कंदुसि, यार वॾे में वॾो मसइलो असांजी सिंध में असांजी समाजी ख़राबीअ में हेतिरी बुख जी बदहालीअ में उहो धारिया आहिनि। भाऊ इरशाद रांझाणी जंहिंखे सरेआम विच रोड ते क़त्ल कयो वियो, तड़पाए तड़पाए शहीद कयो वियो ऐं तव्हां असां सॼी सिंध सभिनी खे इन शइ जो साथ ॾियणु खपे ऐं जेके इन जा लवाइकीन इन हींअर तमामु हिकिड़े ॾुख मां गुज़री रहिया आहिनि, असां उन्हनि खे ॿुधाइण चाहियूं था त असां सॼी सिंध तव्हां सां गॾु आहियूं। भाइर भेनरूं सभु तंज़ीमूं मीडिया तव्हां सां कदम कदम ते साथ ॾींदी। नाज़रीन, तव्हां हितां जे जेके आहिनि सियासी समाजी अॻुवाननि जा वीचार ॿुधा। इन्हनि जो इहो चवणो हो त जहिड़े तरीक़े सां इरशाद रांझाणीअ खे शहीद कयो वियो आहे, जल्द जल्द इंसाफ़ कयो वञे। हाणे ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त सिंध हुकूमत खे घुरिजे त इरशाद रांझाणी खे ऐं शफ़ाफ़ नमूने सां इंसाफ़ ॾियारे त जीअं सिंध जे माण्हुनि मां बेचैनी ख़तम थी सघे। कैमरामैन अली हैदर कलोड़ सां गॾु नदीम अली मंगी, अवामी न्यूज़ TV बिरिया सिटी। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ Facebook पेज, YouTube पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।